इहयाउल उलूम 38 मदनी गुल क़िस्त हिक। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहयाउल उलूम 38 मदनी गुल क़िस्त हिक। दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी ही रिसालो इहयाउल उलूम 38 मदनी गुल मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे उनखे सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण वारो बणाए, माउ पीउ ऐं ख़ानदान समेत बेहिसाब जन्नतुल फ़िरदौस में दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मूं ते 100 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त ही शख़्स निफ़ाक़ ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ादु आहे ऐं क़यामत जे ॾींहुं उन खे शहीदनि सां गॾु रखियो वेंदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि जो मुख़्तसर तारुफ़। हुज्जतुल इस्लाम अबू हामिद मुहम्मद बिन मुहम्मद बिन अहमद तूसी ग़ज़ाली शाफ़ई रहमतुल्लाहि अलैहि 450 हिजरी में ख़ुरासान जे ज़िले तूस जे इलाक़े ताहिरान में पैदा थिया। ख़ुरासान ईरान जे ओभर में वाक़ हिकु वसी सूबो हो। मौजूदा ख़ुरासान में क़दीम ख़ुरासान जो अधु हिसो बि शामिल न आहे। इन जा कुझु इलाइक़ा अफ़गानिस्तान ऐं कुझु ॿियनि मुल्कनि में शामिल थी चुका आहिनि। संदन वालिद मोहतरम पेशे जे लिहाज़ खां धागे जा वापारी हुआ। इन ई निस्बत सां संदन ख़ानदान खे ग़ज़ाली चयो वेंदो आहे। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि ऐं संदन भाउ इमाम अहमद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि अञा नंढड़ी उमिरि में ई हुआ त 465 हिजरी में संदन वालिद मोहतरम वफ़ात करे विया। वालिद मोहतरम वफ़ात खां पहिरियां पंहिंजे हिकु नेक सीरत दोस्त खे वसीयत कई हुई त मुंहिंजो समूरो असासो याने माल ऐं दौलत मुंहिंजनि हिननि ॿिन्ही पुटनि जी तालीम ऐं परवरिश ते ख़र्च कजो। हुननि ईअं ई कयो। इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि जा वालिद मोहतरम अल्लाह पाक खां दुआ घुरंदा हुआ त मूंखे पुट अता कर ऐं उनखे फ़क़ीह याने आलिम बणाए। अहिड़ी तरह बयाननि जे महफ़िलुनि में हाज़िर थींदा हुआ ऐं उते बि रोई रोई अल्लाह पाक खां दुआ घुरंदा हुआ त मूंखे पुट अता कर ऐं उनखे मुबल्लिग़ बणाए। अल्लाह पाक संदन इहे ॿई दुआऊं क़बूल फ़रमायूं। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि इल्म दीन हासिल करण लाइ केतिरनि ई मुल्कनि जो सफ़र कयो ऐं सालनि ताईं मुख़्तलिफ़ उलूम ऐं फ़नून सिखंदा रहिया। पाण रहमतुल्लाहि अलैहि जा केतिरा ई उस्ताद किराम ऐं केतिरा ई शागिर्द हुआ ऐं पाण रहमतुल्लाहि अलैहि कई किताब तसनीफ़ फ़रमायाऊं, पर अल्लाह पाक संदन किताब इहयाउल उलूम जे ज़रिए खेनि वॾी मक़बूलियत अता फ़रमाई। पाण रहमतुल्लाहि अलैहि किताब अरबी ज़बान में लिखियो आहे। अॼु बि सॼी दुनिया में संदन हिन किताब जी वॾी शोहरत आहे। हज़रत सैयदुना अबुल हसन शाज़िली रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, मां ख़्वाब में अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत सां मुशर्रफ़ थियुसि त ॾिठुमि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सैयदुना मूसा ऐं हज़रत सैयदुना ईसा अलैहिस्सलाम जे साम्हूं हज़रत सैयदुना इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि ते फ़ख़्र कंदे फ़रमाए रहिया आहिनि, छा तव्हांजे उम्मतुनि में ग़ज़ाली जहिड़ो आलिम आहे? ॿिन्ही अर्ज़ु कयो, न। इमाम अबुल हसन शाज़िली रहमतुल्लाहि अलैहि खां मनक़ूल आहे त जंहिंखे अल्लाह पाक खां का हाजत ज़रूरत हुजे त उहो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि जे वसीले सां दुआ घुरे। इमाम तसव्वुफ़ सब अमराज़ दिल से खुलासी में पाऊँ इमाम ग़ज़ाली, करम वक्त रहलत है कलमे से महरूम, कहीं मर न जाऊँ इमाम ग़ज़ाली, शहा क़ल्ब अत्तार की ये सदा है, मैं रोज़े पे आऊँ इमाम ग़ज़ाली। इहयाउल उलूम जे बारे में कुछ मालूमात। हज़रत सैयदना इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि जी सफ़र बैतुल मुक़द्दस जे बहितरीन इल्मी सरमायो ही किताब इहयाउल उलूम आहे। अख़लाक़ियात जे मौज़ू ते ही हिकु अहिड़ो किताब आहे जंहिंजो मिसाल दुनिया जे अख़लाक़ी किताबनि में मिलणु मुश्किल आहे। मशहूर आहे त पाण रहमतुल्लाहि अलैहि हिन किताब जी तसनीफ़ लाइ बैतुल मुक़द्दस में जेका जॻह मुक़ररु कई हुई उहा
क़ुब्बतु सुख़रा जे ओभर वारी कुंड हुई ऐं पाण इन्हीअ कुंड में मोतक़िफ़ हुआ। हिन मुबारक किताब जो मुकमल नालो इहयाउ उलूम दीन आहे, पर मशहूर इहयाउल उलूम जे नाले सां आहे। ग़ज़ाली जे 5 हर्फ़नि जी निस्बत सां इहयाउल उलूम जे बारे में 5 बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहि जा 5 फ़रामीन। 1. तक़रीबन 500 साल अॻु जा अज़ीम बुज़ुर्ग हज़रत सैयद कबीर अली बिन अबू बकर सक़ाफ़ रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, जेकॾहिं को ग़ैर मुस्लिम इहयाउल उलूम खे पढ़ी वठे त मुसलमान थी वेंदो। हिन में अहिड़ो ॻुझो राज़ आहे जेको दिलयुनि खे चकमक वांगुरु पाण ॾांहुं छिकींदो आहे। 2. तक़रीबन 900 साल पहिरियां जा बुज़ुर्ग इमामुल हरमैन जा शागिर्द हज़रत सैयदना अबुल ग़ाफ़िर बिन इस्माइल फ़ारसी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, इहयाउल उलूम जहिड़ो किताब हिन खां अॻु में कंहिं बि न लिखियो आहे। तारीख़ इब्न असाकिर 201/55। 3. तक़रीबन 750 साल अॻु जे अज़ीम शाफ़ई बुज़ुर्ग मुहदिस ऐं शारे हज़रत इमाम यहया बिन शरफ़ नववी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमायो, इहयाउल उलूम क़ुरान करीम जे तमामु वेझो आहे। 4. इमामुल मुकाशिफ़ीन हज़रत सैयदना शेख अकबर मुहियुद्दीन इब्न अरबी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, मां इहयाउल उलूम खे काबा मुअज़्ज़मा जे साम्हूं वेही पढ़ंदो हुउसि। 5. ताजुल आरिफ़ीन हज़रत सैयदना अब्दुल्ला आइद रूस रहमतुल्लाहि अलैहि के तक़रीबन सॼो इहयाउल उलूम यादि हो। पाण फ़रमाइनि था, इहयाउल उलूम खे लाज़िमी पकड़ियो, ही अल्लाह पाक जी नज़र रहमत ऐं रिज़ा जो ज़रियो आहे। जंहिं इन सां महबत कई ऐं इन जो मुतालिओ करे उन ते अमल कयो, उन अल्लाह पाक उन जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मलाइकनि ऐं अंबिया अलैहिमुस्सलाम जी महबत हासिल करे वरिती। वधीक फ़रमायाऊं, असांजे लाइ क़ुरान ऐं सुन्नत खां सवाइ को ॿियो रस्तो ऐं मयार न आहे ऐं इन्हनि ॿिन्ही जे मुकमल तशरीह ऐं तफ़सील हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि पंहिंजे अज़ीम शान तसनीफ़ इहयाउल उलूम में बयान करे छॾी आहे। हज़रत सैयदना अब्दुल्ला आइदरूस रहमतुल्लाहि अलैहि जे भाउ हज़रत सैयदना शेख अली रहमतुल्लाहि अलैहि इहयाउल उलूम खे 25 भेरा मुकमल पढ़ियो। पाण हर दफ़े ख़तम करण खां पोइ फ़क़ीरनि ऐं शागिर्दनि जी दावत कंदा हुआ। शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी ज़ियाई दामत बरकातुहुल आलिया जो हिकु मकतूब। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह, जिते मुझे आका आला हज़रत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैहि जो अक़ाइद ऐं अमाल जी मुख़्तगीअ जे मामले में मूं ते फैज़ान आहे, उते बातिन जी इस्लाह में हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि जो बि मूं ते वॾो एहसान आहे। सैयदना इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि जा किताब मिनहाजुल आबिदीन ऐं इहयाउल उलूम वग़ैरह पढ़ंदे केतिरा ई भेरा ईअं महसूसु थींदो आहे त ॼण मूंखे ई कन खां पकड़े सम्झाए रहिया आहिनि त वॾो नेक बणिजी घुमंदो थो वती, थोरो पाण ॾे त नज़र कर, तो में त हीअ बि ख़राबी आहे ऐं तुंहिंजे अंदर में त हूअ बि बुराई आहे। जॾहिं बि पढ़ंदो आहियां त ईअं लॻंदो आहे ॼण रूह खे नयूं नयूं ग़िज़ाऊं मिली रहियूं आहिनि। संदन किताब अहिड़ा न आहिनि जो हिकु ॿ भेरा पढ़ी रखी छॾिजनि, बल्कि ज़िंदगीअ जे आख़िरी साह ताईं पढ़ण जे लाइक़ु आहिनि। सरकार आला हज़रत ऐं सैयदना इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि जा मुबारक किताब जेकॾहिं मुंहिंजे मुताले में न अचनि त शायदि मां बर्बाद थी वञा हा। ख़ुदा जो कसम, हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि इहयाउल उलूम लिखी उम्मत ते वॾो एहसान फ़रमायो आहे।
दावत इस्लामी जे सभिनी जामिआतुल मदीना ऐं मदारिसुल मदीना जे समूरनि उस्तादनि, नाज़िमीन ऐं नाज़िमात, शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि, सभिनी मुबल्लिग़नि ऐं मुबल्लिग़ात, समूरनि इस्लामी भाइरनि ऐं इस्लामी भेनरुनि ऐं मदनी चैनल जे नाज़रीन जी ख़िदमत में मुंहिंजी हथ ॿधी मदनी इल्तिजा आहे त जेकॾहिं तव्हां इहयाउल उलूम जो मुतालिओ न कयो आहे त पहिरीं फ़ुर्सत में करे वठो। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि शाफ़ई मज़हब सां ताल्लुक़ रखंदड़ हुआ, तंहिं करे पाण रहमतुल्लाहि अलैहि जे बयान कयल फ़िक़ही मसलनि में हनफ़ी, मालिकी ऐं हम्बली हज़रात पंहिंजे पंहिंजे उलमाए कराम खां रहनुमाई हासिल कनि। बगदाद मुअल्ला में पंहिंजे मज़ार फ़ाइज़ुल अनवार में आराम फ़रमाइण वारे मुंहिंजे आका ऐं इमाम हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि ते अल्लाह पाक हर घड़ी करोड़े रहमतूं नाज़िल फ़रमाए ऐं उन्हनि जे सदक़े मूं गुनहगारनि जे सरदार जी बेहिसाब बख़्शिश फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहयाउल उलूम अमीर अहल सुन्नत जी नज़र में शेख तरीक़त अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया हिक मदनी मुज़ाकिरे में इरशाद फ़रमायो, बहार शरीअत आलिम, फ़तावा रज़विया मुफ़्ती ऐं इहयाउल उलूम कामिल मोमिन बणाइण वारा किताब आहिनि। हिक भेरे इरशाद फ़रमायाऊं, जेकॾहिं नेक इंसान बणजणु चाहियो था त इहयाउल उलूम पढ़ो। जंहिं ही किताब न पढ़ियो आहे उहो मूंखे अणपूरो लॻंदो आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, इहयाउल उलूम जे मुतालिए दौरान अहम नुक़्ता पॉइंट्स नोट कंदा रहो त जीअं उन्हनि खे पढ़ी किताब जूं बरकतूं हासिल थींदियूं रहनि। अल्हम्दुलिल्लाहिल करीम सुम्मा अल्हम्दुलिल्लाहिल करीम। इहयाउल उलूम जिल्द हिक मां अहम नुक़्ता रिसाले जी सूरत में शोबे हफ़्तेवार रिसालो मुतालिओ जे तरफ़ां जारी थी रहियो आहे। हिन खे पाण बि पढ़ो ऐं नेकी जी दावत आम करण जे जज़्बे सां ॿियनि ताईं बि पहुचायो ऐं जेकॾहिं थी सघे त पंहिंजे मरहूमनि जे ईसाले सवाब लाइ तक़सीम बि करियो। अल्लाह पाक असांखे इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि जे फैज़ान सां माला माल फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तालिब दुआ ग़म मदीना व बक़ी बेहिसाब मग़फ़िरत अबू मोहम्मद ताहिर अतारी उफ़िया अन्हु। हिक बातिन जी पाकीज़गी। जेको शख़्स पंहिंजनि उज़वनि खे गुनाहनि खां बचाए इबादत में मशग़ूल नथो करे उहो बुलंद मक़ाम हासिल नथो करे सघे। तंहिं करे जॾहिं मक़सद याने जन्नत एतिरो अज़ीम ऐं इज़्ज़त वारो हुजे त उन ताईं पहुचण जो रस्तो बि महिनत तलब ऐं डिघो हूंदो आहे। इहो सम्झण त दिलि जी पाकीज़गी आसानीअ सां हासिल थी वेंदी फ़क़ति ग़लतफ़हमी आहे। इहयाउल उलूम 9/1। 2. इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि जी आजिज़ी ऐं तक़वा हिक भेरे इत्तिफ़ाक़ सां हज़रत सैयदना इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि दमिश्क जे मदरसे अमीनिया में तशरीफ़ वठी विया। उते ॾिठाऊं त हिकु उस्ताद साहिब चई रहियो हो, क़ालल ग़ज़ाली, याने हू संदन कलाम मां दर्स ॾेई रहियो हो। इहो ॿुधी उन्हनि मथां ख़ुदि पसंदी में मुब्तला थियण जो ख़ौफ़ तारी थी वियो। तंहिं करे पाण दमिश्क छॾे ॾिनऊं। 3. दिरहम ऐं दीनार जी हैसियत। दिरहम ऐं दीनार हक़ीक़त में बेफ़ाइदा पत्थर आहिनि। अहिड़ी तरह अॼु जा काग़ज़ी करेंसी नोट बि हिक लिहाज़ खां आम काग़ज़ जा टुकड़ा आहिनि। जेकॾहिं अल्लाह पाक इन्हनि जे ज़रिए इंसाननि जूं ज़रूरतूं पूरियूं थियणु आसान न फ़रमाए हा त इन्हनि जी हैसियत आम काग़ज़ खां वधीक न हुजे हा। 4. सुवाल करण जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इल्म ख़ज़ानो आहे ऐं उन जूं कुंजियूं सुवाल करणु आहे। ख़बरदार तव्हां सुवाल कंदा करियो, छो त इन में चइनि शख़्सनि जे लाइ अजर आहे। 1. सुवाल करण वारे जे लाइ। 2. आलिम जे लाइ। 3. ग़ौर सां ॿुधण वारे जे लाइ। 4. ऐं उन्हनि सां महबत करण वारे जे लाइ। 5. असांजी हालत। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि इहयाउल उलूम खे तहरीर करण दौरान इन जी तरतीब बयान कंदे हिकु हंधि फ़रमायो त मां साबित कंदुसि त हिन ज़माने जा माण्हू सही रस्ते खां हटी विया आहिनि ऐं चमकंदड़ वारीअ खे पाणी सम्झी धोखे में पइजी विया आहिनि ऐं इल्म जे मुआमिले में मग़ज़ याने असल खे छॾे रुगो खल खे काफ़ी सम्झी वेठा आहिनि। इहयाउल उलूम 38/1।
6. आलिमनि जी फ़ज़ीलत। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, आलिम आम मोमिननि खां 700 दर्जा बुलंद हूंदा ऐं हर 2 दर्जनि जे विच में 500 सालनि जी मुसाफ़त हूंदी। 7. 40 हदीसूं यादि करण जी फ़ज़ीलत। आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 2 फ़रमान, जंहिं मुंहिंजी उम्मत जे लाइ अहकामनि बाबति 40 हदीसूं यादि कयूं ऐं उन्हनि ताईं पहुचायूं, मां क़यामत जे ॾींहुं उन जो शफ़ीअ ऐं गवाह थींदुसि। अहिड़ी तरह इरशाद फ़रमायाऊं, मुंहिंजो जेको उम्मती 40 हदीसूं यादि कंदो, उहो अल्लाह पाक सां आलिम ऐं फ़क़ीह थी मिलंदो। 8. आलिम जो घटि खां घटि दर्जो। आलिम जो घटि में घटि दर्जो इहो आहे त हू इन ॻाल्हि जो यकीन रखे त आख़िरत दुनिया खां बहितर आहे। 9. इल्म दीन हासिल करण जी फ़ज़ीलत। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको इल्म दीन हासिल कंदो, अल्लाह पाक उन जूं मुश्किलातूं आसान फ़रमाईंदो ऐं उनखे उन जाइ तां रिज़्क़ अता फ़रमाईंदो जंहिंजो खेसि गुमान बि न हूंदो। 10. 2 गिरोह। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं मुंहिंजी उम्मत जा 2 गिरोह या उमरा याने हाकिम ऐं आलिम दुरुस्त थी वञनि त सभु माण्हू दुरुस्त थी वेंदा ऐं जेकॾहिं इहे बिगड़ी वञनि त सभु माण्हू बिगड़जी वेंदा। 11. दीन जो थंभो। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हर शइ जो हिकु सुतून याने थंभो हूंदो आहे ऐं हिन दीन जो सुतून फ़िक़्ह आहे। 12. इल्म जी फ़ज़ीलत। हज़रत सैयदना अबू असवद रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, इल्म खां वधीक इज़त वारी शइ ॿी का बि न आहे। बादशाह माण्हुनि ते हुकूमत कंदा आहिनि जॾहिं त आलिम बादशाहनि ते हुकूमत कंदा आहिनि। 13. शब बेदारी खां वधीक महबूब। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फ़रमायो, राति जो कुझु वक़्तु इल्म जो तकरार वर्जा करणु मूंखे सॼी राति जाॻण खां वधीक महबूब आहे। इहो ई क़ौल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु ऐं इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाहि अलैहि खां बि मनक़ूल आहे। 14. इल्म नर आहे। हज़रत सैयदना इमाम ज़ुहरी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, इल्म नर आहे ऐं माण्हुनि मां मर्द ई इन सां महबत कंदा आहिनि। 15. 70 सिद्दीक़नि जो सवाब। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं इल्म जो हिकु बाब इन नियत सां सिखियो त माण्हुनि खे सेखारींदो त उनखे 70 सिद्दीक़नि जो सवाब अता कयो वेंदो। 16. दुनिया मलऊन आहे। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुनिया ऐं जेको कुझु इन में आहे सभु मलऊन आहे सिवाय अल्लाह पाक जे ज़िक्र जे ऐं जेका अल्लाह जे क़ुर्ब जो सबबु बणिजे ऐं इल्म सिखण वारनि जे ऐं सेखारण वारनि जे। सुनन इब्ने माजा 428/4 हदीस 4112 इहयाउल उलूम 61/1। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाहि अलैहि हिन हदीस पाक जी शरह कंदे लिखनि था, जेका शइ अल्लाह पाक ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां गाफ़िल करे उहा दुनिया आहे, या जेका शइ अल्लाह ऐं रसूल जे नाराज़गीअ जो सबबु बणिजे उहा दुनिया आहे। ॿारनि बच्चनि जी परवरिश, ख़ुराक, लिबास, घर वग़ैरह शरीअत जी नाफ़रमानी खां बचंदे हासिल करण अंबियाए किराम अलैहिमुस्सलाम जी सुन्नत आहे। इहा दुनिया न आहे। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुसलमान पंहिंजे भाउ खे इन खां वधीक बहितर को फ़ाइदो नथो ॾेई सघे जो जेकॾहिं का सुठी ॻाल्हि खेसि मालूम थिए त उहा पंहिंजे भाउ ताईं बि पहुचाए। 17. इल्म अमल खां अफ़ज़ल। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, बेशक तव्हां अहिड़े ज़माने में आहियो जंहिंमें आलिम घणा, कारी ऐं ख़तीब थोरा आहिनि, ॾियण वारा घणा ऐं वठण वारा घटि आहिनि। जल्द ई माण्हुनि ते हिकु अहिड़ो ज़मानो बि ईंदो जंहिंमें आलिम घटि ऐं ख़तीब घणा हूंदा, ॾियण वारा घटि ऐं सुवाली घणा हूंदा। उन ज़माने में इल्म अमल खां अफ़ज़ल हूंदो। मुअज्जम कबीर 197/3 हदीस 3111 इहयाउल उलूम 48/1। 18. इल्म जी क़ीमत। हज़रत इक्रिमा रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, बेशक हिन इल्म जी क़ीमत आहे। पुछो वियो
इन जी क़ीमत छा आहे? फ़रमायाऊं, इहा त तव्हां हिन खे अहिड़े शख़्स ताईं पहुचायो जेको हिन खे चङी तरह यादि रखे ऐं ज़ाय न करे। 19 कंहिं ते कहिड़ी शइ फ़र्ज़ु न आहे। गूंगे शख़्स ते हराम ॻाल्हियुनि जो इल्मु सिखणु फ़र्ज़ु न आहे ऐं अंधे ते इहो सिखणु फ़र्ज़ु न आहे त कहिड़ियुनि शयुनि खे ॾिसणु हराम आहे। अहिड़ीअ तरह झंग में रहण वारे शख़्स ते इहो सिखणु फ़र्ज़ु न आहे त कहिड़ियुनि मजलिसुनि में वेहणु हराम आहे। 20 हलाकत जो बाइस। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, 3 शयूं हलाकत में विझण जो सबबु आहिनि। 1 अहिड़ो बुख़्ल जंहिंजी इताअत कई वञे। 2 अहिड़ी ख़्वाहिश जंहिंजी पैरवी कई वञे। 3 ऐं इंसान जो ख़ुदपसंदी में मुब्तला थी वञणु। 21 इल्म मुकाशिफ़ा सिद्दीक़ीन ऐं अल्लाह पाक जे मुक़रब बाननि जो इल्मु आहे। हीउ हिकु अहिड़ो नूर आहे जेको उन वक़्तु दिलि में पैदा थींदो आहे जॾहिं दिलि खे सभिनी बुरियुनि सिफ़तुनि खां पाक कयो वञे। पोइ इन जे ज़रिए इंसान ते केतिरियूं ई अहिड़ियूं हक़ीक़तूं ज़ाहिर थियणु लॻंदियूं आहिनि जिन जे बारे में अॻे हू रुॻो ॿुधंदो हो। 22 तक़वा जा मरतबा। जेसि ताईं हलाल ऐं हराम जी ॻाल्हि आहे त हराम खां बची तक़वा इख़्तियार करणु दीन जो हिसो आहे, पर इन वरा ऐं तक़वा जा 4 दर्जा आहिनि। 1 ज़ाहिरी हराम खां बचणु। हीअ उहा तक़वा आहे जेका अदालत में शाहिदीअ में शर्त आहे। इन खे छॾणु सबबु इंसान क़ज़ा, शहादत ऐं विलायत जे अहलियत खां निकिरी वेंदो आहे। याने हीअ अहिड़ी बुनियादी तक़वा आहे जेका शरई एतबार खां ज़रूरी आहे। जेको शख़्स सरेआम हराम कमनि खां न बचे उहो मोतबिर, शाहिद, क़ाज़ी या दीनी मनसब जो अहल नथो रहे। 2 सालिहनि जी तक़वा। हीअ उन्हनि शुबे वारनि शयुनि खां बचण जो नालो आहे जिन जे बारे में हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेका शइ तोखे शक में विझे उन खे छॾे, जेका शक में न विझे उन खे इख़्तियार कर। तिरमिज़ी 232/4 हदीस 25-26। हिकु रिवायत में आहे, गुनाह दिलुनि में खुटकंदो आहे। मुअज्जम कबीर 149/9 हदीस 47-48। 3 परहेज़गारनि जी तक़वा। ही अहिड़ियुनि हलाल शयुनि खे छॾे ॾियण जो नालो आहे जिन जे मुतअल्लिक़ ख़ौफ़ हुजे त उहे हराम ताईं पहुचाए छॾींदियूं। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, माण्हू उन वक़्त ताईं परहेज़गारनि में शामिल नथो थी सघे जेसि ताईं उन शइ खे न छॾे ॾिए जंहिंमें को हर्ज न आहे, उन ख़ौफ़ खां त मता इन शइ में मुब्तला न थी वञे जंहिंमें हर्ज आहे। इब्ने माजा 475/4 हदीस 42-15। मिसाल तौरु माण्हुनि जे बारे में ॻाल्हाइण खां इन ख़ौफ़ विचां बचणु त किथे कंहिंजी ग़ीबत न थी वञे, ऐं ख़्वाहिश मुताबिक़ घणो खाइण पीअण खां बचणु त किथे तकबुर या ग़फ़लत न पैदा थी वञे ऐं हू मना कयल शयुनि में न पइजी वञे। 4 सिद्दीक़नि जी तक़वा। ही अल्लाह पाक खां सवाइ हर शइ खां किनारा कशी इख़्तियार करणु याने बचण जो नालो आहे। इन ख़ौफ़ खां त मता ज़िंदगीअ जो को लम्हो अहिड़ो न गुज़रे जेको अल्लाह पाक जे क़ुर्ब खां रोके, जेतोणीकि हू ॼाणे थो त उहा शइ खेसि हराम ॾांहुं न वठी वेंदी। इहिया उलूम 84/1। 23 शान फ़ारूक़ आज़म रदी अल्लाह अन्हु। जॾहिं हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रदी अल्लाह अन्हु जो विसाल थियो त हज़रत इब्ने मसऊद रदी अल्लाह अन्हु फ़रमायो, इल्म जे 10 हिस्सनि मां 9 हिस्सा हलिया विया। खाइनि पुछियो वियो, तव्हां अहिड़ी ॻाल्हि करे रहिया आहियो जॾहिं त अञा जलीलुल क़द्र सहाबाए किराम रदी अल्लाह अन्हुम मौजूदु आहिनि? उन्हनि फ़रमायो, मां फ़तवा ऐं अहकामनि जे इल्म जी ॻाल्हि नथो करियां, मुंहिंजी मुराद मारिफ़त इलाही आहे। 24 इंसान, बादशाह ऐं घटिया माण्हू। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाहि अलैह खां पुछियो वियो, इंसान केरु आहिनि? फ़रमायाऊं, उलमाए किराम। पुछियो वियो, बादशाह केरु आहिनि? फ़रमायाऊं, परहेज़गार माण्हू। पोइ पुछियो वियो, घटिया माण्हू केरु आहिनि? फ़रमायाऊं, जेके दीन जे बदिले दुनिया हासिल कंदा आहिनि। इहा उलूम 50/1। 25 अल्लाह पाक जी मारिफ़त जी हद।
अल्लाह पाक जी सुञाणप जी हद हीअ आहे त संदसि सुञाणप खां आजिज़ हुअण जो इक़रार कयो वञे। 26 दिलि जी पाकीज़गी ऐं सफ़ाईअ जो ज़रिओ। दिलि जे आईने जी पाकीज़गी ऐं सफ़ाई जो ज़रिओ ही आहे त बानो नफ़्सानी ख़्वाहिशुनि खां रुकिजी वञे ऐं अंबियाए किराम अलैहिमुस्सलाम जी पैरवी करे। जेतिरे क़दुरु दिलि जी सफ़ाई थींदी वेंदी उन में हक़ जो हिसो ईंदो वेंदो, एतिरे क़दुरु इन में हक़ीक़तूं चमकंदियूं वेंदियूं ऐं इहो रियाज़त याने मुजाहिदनि खां सवाइ नथो थी सघे। इल्म दीन सिखणु ऐं सेखारणु बि दिलि जी सफ़ाई जो ज़रिओ आहे। 27 ग़लति ॻाल्हि ॿुधण जो नुक़सानु। हज़रत अहमद बिन यहया रहमतुल्लाह अलैह बयानु कनि था, हिकु ॾींहुं हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाहि अलैह क़िंदीलन जे बाज़ार मां गुज़रिया। असां बि संदन पोयां पोयां हलणु लॻासीं। ओचितो ॾिठोसीं त हिकु शख़्स कंहिं आलिम सां बेहूदा ॻाल्हियूं करे रहियो आहे। पाण रहमतुल्लाहि अलैह असां ॾांहुं मुतवजे थी फ़रमायो, जीअं पंहिंजियुनि ज़बानुनि खे बुरियूं ॻाल्हियूं करण खां बचाईंदा आहियो, अहिड़ी तरह पंहिंजनि कननि खे बि बुरियूं ॻाल्हियूं ॿुधण खां बचायो, छो त ॿुधण वारो चवण वारे सां गॾु शरीक हूंदो आहे। बेवकूफ़ जॾहिं पंहिंजे थांव में का ख़राबु शइ ॾिसंदो आहे त उनखे तव्हांजे थांवनि में विझणु चाहींदो आहे। जेकॾहिं संदसि ॻाल्हि खे रद्द कयो वञे त रद्द करण वारो ख़ुशि नसीबु आहे, जीअं उहा ॻाल्हि करण वारो बदबख़्त आहे। इहयाउल उलूम 102/1। 28 नेकनि जी बारगाह में हाज़िरीअ जो अंदाज़। इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह हज़रत शैबान राई रहमतुल्लाह अलैह जे साम्हूं अहिड़े नमूने वेहंदा हुआ जीअं शागिर्द मकतब मदरसे में वेहंदो आहे ऐं खाइनि पुछंदा हुआ, हिन मुआमिले जे बारे में कहिड़ो हुकुम आहे। कंहिं शख़्स खेनि अर्ज़ु कयो, हुज़ूर अव्हां जहिड़ो अज़ीम शख़्स हिन बदवी याने ॻोठाणे खां सुवाल करे रहियो आहे। फ़रमायाऊं, बेशक हिन खे इन शइ जी तौफ़ीक़ मिली आहे जंहिंखां असां गाफ़िल आहियूं। 29 दिलि कॾहिं मुर्दा थी वेंदी आहे। हज़रत फ़तेह मूसली रहमतुल्लाहि अलैह फ़रमायो, जेकॾहिं मरीज़ खे खाइण पीअण ऐं दवा खां रोकियो वञे त छा हू मरी न वेंदो? माण्हुनि चयो, छो न? फ़रमायाऊं, दिलि जो बि अहिड़ो ई मुआमिलो आहे। जेकॾहिं 3 ॾींहंनि ताईं इन खां इल्म ऐं हिकमत खे परे रखियो वञे त उहा मरी वेंदी आहे। इहयाउल उलूम 51/1। 30 माण्हू सुम्हिया पिया आहिनि। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैह जो फ़रमान आहे, असां ऐब खुलण वारे ॾींहं खां अल्लाह पाक जी पनाह घुरूं था। बेशक माण्हू सुतल आहिनि, जॾहिं मरंदा त संदन अखियूं खुलंदियूं। 31 मसअलनि में एहतियात जो अंदाज़। हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाहि अलैह खां 48 मसअला पुछिया विया, जिन मां 32 मसअलनि जे बारे में पाण फ़रमायाऊं, मां नथो ॼाणा। 32 इल्म ऐं अमल। हर इल्म हिकु अमल आहे, छो त इल्म हिकु फ़इल आहे जंहिंखे हासिल कयो वेंदो आहे, पर हर अमल इल्म न आहे। हर इल्म हिकु लिहाज़ खां हिकु अमल आहे, छो त इल्मु पाण मुरादो इंसान खे न मिलंदो आहे, पर उन खे हासिल करण लाइ कोशिशि करणी पवंदी आहे। जीअं पढ़णु, ॿुधणु, सम्झणु, यादि करणु ऐं ग़ौर फ़िक्र करणु। तंहिं करे इल्मु हासिल करण बि हिकु अमल आहे, पर हर अमल इल्मु न हूंदो आहे, छो त केतिरा ई अमल अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे माण्हू बग़ैर सम्झण जे करे छॾींदो आहे। मिसाल तौरु हिकु तालिब इल्मु किताब पढ़ी नमाज़ जा मसइला सिखंदो आहे, हीउ इल्मु बि आहे ऐं उन खे हासिल करणु अमल बि आहे। पर जेकॾहिं को शख़्स सिर्फ़ु माण्हुनि खे ॾिसी नमाज़ जहिड़ो अमल करे ऐं खेसि इहो मालूम न हुजे त फ़र्ज़ु छा आहे, वाजिबु छा आहे, त इहो अमल त आहे पर मुकमल इल्मु न आहे। 33 इमाम आज़म जी ख़ामोशी ऐं फ़िक्र आख़िरत। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाहि अलैह अक्सर ख़ामोश रहंदा हुआ, हमेशह फ़िक्र आख़िरत में मशग़ूल रहंदा हुआ ऐं माण्हुनि सां घटि ॻाल्हाईंदा हुआ। हीअ संदन इल्म बातिन ऐं दीन जी अहम मामलनि में मशग़ूल रहण जो वाज़िह दलील आहे, छो त जंहिंखे ख़ामोशी ऐं ज़ुहद अता कयो वियो, बेशक उन खे समूरो इल्म अता कयो वियो। इहयाउल उलूम 118/1। 34 तवक्कुल सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु। मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी बीमारीअ दौरान खेनि अर्ज़ु कयो वियो, छा असां अव्हांजे लाइ तबीब खे घुरायूं? त पाण फ़रमायाऊं, तबीब ई त मूंखे बीमार कयो आहे। वधीक ही बि मनक़ूल आहे त जॾहिं पाण बीमार थिया
ऐं खाइनि पुछियो वियो त तबीब अव्हां जे मर्ज़ बाबति छा चयो आहे त फ़रमायाऊं तबीब चयो आहे त मां जेको चाहींदो आहियां उहो कंदो आहियां। पाण रज़ी अल्लाहु अन्हु तबीब मां अल्लाह पाक जी ज़ात मुराद वरिती ऐं पंहिंजे इन ई ॻाल्हि में हिन तरफ़ इशारो कयाऊं त अल्लाह पाक जे फ़ैसिले ते रिज़ामंदी जो इज़हार कयो वञे। 40 सालनि ताईं दुआ। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था 40 सालनि खां वठी मूं जेका बि नमाज़ पढ़ी आहे उन में हज़रत इमाम शाफ़िई रहमतुल्लाहि अलैहि लाइ दुआ ज़रूरु कई आहे। 36 ज़ुहद छा खे चवंदा आहिनि? माल न हुजण खे ज़ुहद न चइबो आहे, पर ज़ुहद ही आहे त दिलि में माल जी रग़बत न हुजे। 37 आजिज़ी ऐं तक़वा। सिलसिले क़ादिरिया रज़विया अत्तारिया जा अज़ीम बुज़ुर्ग हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाहि अलैहि 10 खां कुझु वधीक माण्हुनि जे साम्हूं बयानु फ़रमाईंदा हुआ। जेकॾहिं इन खां वधीक माण्हू थी वेंदा हुआ त बयानु न फ़रमाईंदा हुआ। पाण रहमतुल्लाह अलैहि जे मजलिसुनि में कॾहिं बि 20 माण्हू पूरा न थिया। 38 ॿियनि जी इस्लाह खां अॻु पंहिंजी इस्लाह। पंहिंजी इस्लाह खां अॻु ॿियनि जी इस्लाह में मशग़ूल न थियो। सभ खां अहम दिलि जी सिफ़तुनि जो इल्मु आहे जंहिंखे सभिनी छॾे ॾिनो आहे। बुरियूं सिफ़तूं हर इंसान में हूंदियूं आहिनि। पंहिंजी इस्लाह खे छॾे ॿियनि जी इस्लाह जो फ़िक्र करण वारे जो मिसाल ईअं आहे जो उन जे पंहिंजनि कपिड़नि में नांग ऐं विछूं हुजनि, पर हू उन्हनि ते ध्यानु ॾियण बदिरां विंजणो खणी ॿियनि तां मखियूं परे करणु चाहींदो हुजे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।